अस्सलाम वालेकुम ॿारो। अॼु वरी हिकिड़ी कहाणी सां गॾु हाज़िर आहियां ऐं मूंखे उमेद आहे तव्हांखे कहाणियूं वणंदियूं ऐं इन्हनि कहाणियुनि खे ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त तव्हां सिंधीअ जा पहाका ऐं चवणियूं चङी तरह सम्झी वठो ऐं मुंहिंजी कहाणियुनि जा जेके उनवान आहिनि, जेके मौज़ू आहिनि, उहे बि पहाका आहिनि। इहे मूं ॿारनि खे सम्झाइण लाइ लिखियूं आहिनि त जीअं तव्हांखे पहाका ऐं चवणियूं सम्झ में अचनि। अॼु जी मुंहिंजी कहाणीअ जो उनवान आहे त गिदड़ ड्राख न पुॼे चवे थू खटा, या ईअं बि चवंदा आहिनि त गिदड़ ड्राख न पुॼे आखे थू खटा। इन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं को माण्हू वॾे वॾे कमनि जूं दावाऊं कंदो हुजे पर पुॼी न सघे, करे न सघे ऐं पुछे मां त इहो करण ई नथो चाहियां, इन करे अहिड़नि मौक़नि ते इहो पहाको ॾिबो आहे त गिदड़ ड्राख न पुॼे चवे थू खटा। असल में इहा हिकिड़ी कहाणी हुई त को गिदड़ गुज़रियो कंहिं बाग मां, उते अंगूरनि जी वल ॾाढी मथे लॻी पई त मूंखे दिलि चाहियो त इहे खावां। सो पुॼी कोन पियो सघे, घणी कोशिशि कई लाहियां, न पुॼी सघे, पोइ चई त न खटा आहिनि, कोन थो खावां। याने जंहिं कम खे करण लाइ माण्हू करे न सघे, पुॼी न सघे, हिमत ई न हुजे, उन लाइ चवंदो मूंखे करिणो ई न आहे। सो इहो पहाको इन लाइ ॾिनो वेंदो आहे। हीअ कहाणी मुंहिंजी हिन महीने जो 2018 अप्रैल जो किंझर मैगज़ीन आहे, उन में हीअ मुंहिंजी कहाणी छपी चुकी आहे किंझर मैगज़ीन में। सो इहा कहाणी मां तव्हांखे ॿुधायां थी। गुलाब हिकिड़ो ॾाढो ड्राड़ी ऐं ॿटाकी छोकिरो, हर ॻाल्हि वधाए वधाए कंदो, ॿटाकूं ड्राड़ियूं हणंदो, वॾी लय कंदो, नंढिड़ो कमु कंदो त वॾो करे ॿुधाईंदो, का नाली टपी ईंदो चवंदो त मां त अॼु दरिया टपी आयो आहियां। ईअं हू नंढी नंढी ॻाल्हियुनि खे पंहिंजा वॾा वॾा कारनामा ठाहे पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदो। सो सभिनी खे ख़बर हूंदी त जो अंदरि में हाल पूरो आहे, ईअं वधी वधी थो ॻाल्हाए। सो हिकिड़े दफ़े ॻोठ जे छोकिरनि ॾिठो त खजीअ जे हिकिड़े मथे ड्रिघे वण ते माखीअ जो मानारो। हुननि सोचियो त इहा माखी लाहियूं। हुननि चयो बि गुलाब ॾाढो ॻाल्हाईंदो आहे न त बहादुर आहियां, मां अहिड़ा कारनामा सर अंजाम ॾींदो आहियां, अॼु गुलाब खे चवनि था त इहा माखी लाहे। छोकिरा विया गुलाब ॾे, हुनखे घर खां सॾु कयो, ॿाहिरि निकिरी आयो, जी चयुसि त गुलाब हल, माखी आहे खजीअ जे वण ते ॾाढी, सो तूं इहो कमु करे सघे थो, असां में त दम न आहे। गुलाब हीअं फूकिजी वियो फ़ख़्र सां, ख़ुशि थियो ॾाढो, हा हा छो न चई, मां तव्हांखे हलो त हाणे थो लाहे ॾियां। जॾहिं जो अची पहुता उन खजीअ वटि त हुन ॾिठो त खजी त ॾाढी डिघी हुजे, एॾी बुलंद चोटीअ ते हुनजे मानारो, ऐं उहो माखीअ जो मानारो सॼो माखियुनि जे मखियुनि सां भरियो पियो। गुलाब डिॼी वियो, घबराइजी, छो त हू असल में बहादुर हिमत वारो त हुयो ई कोन, हू त डिॼणो हो। सो दिली दिलि में घबराइजी डिॼी वियो, लूह कांडारजी वई हुनजी, सफ़ाए वार खड़ा थी वियसि ऐं चई त इन में हथु एॾे मां चढ़ंदुसि कीअं, हिन माखी मां हथु केरु विझंदो, एॾियूं मखियूं हुननि में। सो हुननि खे चई वाह यार वाह, हिन हेतिरे नंढे कम लाइ मूंखे वठी आयो, हिन मामूली माखीअ जे लाइ हाणे तव्हां मूंखे न वण ते चाढ़ींदो, शाबस हुजे तव्हांखे। को वॾो कमु हुजे त ॿुधाइजो, अहिड़ा नंढा नंढा कम मां कोन कंदो आहियां। ईअं चई गुलाब उतां रवानो थी वियो ऐं पोयां सभु उहे छोकिरा, सभिनि जा उहे दोस्त खिलण लॻा ऐं पोइ उन्हनि मां हिकिड़े चयो गिदड़ ड्राख न पुॼे आखे थू खटा, यानी करे सघे कोन थो, चए थो मां कंदुमि ई कोन, मूंखे करिणो ई न आहे। ठीकु आहे। सो इन पहाके जो मतिलबु इहो आहे। ऐं तव्हां पाण बि कोशिशि कयो त इन्हनि ई पहाकनि ते पाण खे कहाणियूं ठाहिण जी कोशिशि कयो, पाण बि कुझु हिन में तव्हां थोरी तयारी कयो। ऐं हीअ मुंहिंजे बेतन जो किताबु आहे, प्राइमरी लेवल जो ॿारनि जो, उन मां हिकिड़ो नज़म बि मां तव्हांखे पढ़ी थी ॿुधायां। सो तव्हांखे ज़रूरु वणंदो, तव्हां पाण बि कोशिशि कंदा की बेत लिखण जी, जहिड़ा बि तव्हांखे अचनि। हीअ नज़म आहे, मुंहिंजो मिठो बाबा साईं। मुंहिंजो मिठो बाबा साईं, अल्लाह साईं जीअं सदाईं मुंहिंजो मिठो बाबा साईं, मौला साईं जीअं सदाईं मुंहिंजो मिठो बाबा साईं, हुई मूंखे प्यारु करे थो, हरदम मुंहिंजी सार लहे थो, फ़िक्र मुंहिंजे लाइ करे थो, मुंहिंजो मिठो बाबा साईं, महिनत मुंहिंजे लाइ करे थो, सुख सभई मूंखे ॾे थो, कीन कॾहिं बि थकिजे थो, मुंहिंजो मिठो बाबा साईं, जेको घुरां थो आणे ॾे थो, मुंहिंजे मथे ते हथु रखे थो, ॻाल्हि कॾहिं का टारे नथो, मुंहिंजो मिठो बाबा साईं, तालीम ऐं तरबियत ॾे थो, हू मूं ते अहसान करे थो, कोशिशि मुंहिंजे लाइ करे थो, मुंहिंजो मिठो बाबा साईं, ख़र्ची मूंखे रोज़ ॾिए थो, घुमाइण बि वठी वञे थो, कीन कॾहिं इनकार करे थो, मुंहिंजो मिठो बाबा साईं, हर तकलीफ़ खां परे रखे थो, ॿार कॾहिं न मूं ते विझे थो, हरदम मूंखे ख़ुशि रखे थो, मुंहिंजो मिठो बाबा साईं, अल्लाह साईं जीअं सदाईं मुंहिंजो मिठो बाबा साईं, मौला साईं जीअं सदाईं मुंहिंजो मिठो बाबा साईं। सो पंहिंजे पीउ जी इज़त करणु घुरिजे, अदब करणु घुरिजे, हू तव्हांजे लाइ महिनत थो करे, तव्हांजो ख़्यालु रखे थो, तव्हां सां प्यारु करे थो, तव्हां हुनजो ख़्यालु रखो, तव्हां हुन सां प्यारु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, सुठा किताब पढ़ो ऐं सुठियूं आदतूं अख़्तियार कयो। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी कहाणी सां
इंशाल्लाह मां हाज़िर थींदसि। तेसिताईं अल्लाह वाहे।